सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म तां गुज़िरियल 2 महीननि खां तहरीक जारी। पहिरियों स्टेप हुयो कारियूं पटियूं कारा झंडा, गवर्नमेंट नोटिस न वरितो। हिकु ॾींहं जी लॉकडाउन, गवर्नमेंट नोटिस न वरितो। पोइ ज़िले हेडक्वार्टर में प्रोटेस्ट कयोसीं, गवर्नमेंट नोटिस न वरितो। डिवीजन हेडक्वार्टर गवर्नमेंट निंड मजबूर थी 23 तारीख़ खां 27 ताईं लॉकडाउन कयोसीं। मुकमिल इदारा, ऑफिसूं, हॉस्पिटल, ओपीडी बंदि रहने सवाइ इमरजेंसी। अल्लाह जी महिरबानी पूरी सिंध साथ ॾिनो। मसला सैलरीज़ वधाइण जी डिमांड हुई। DRA जेको पाकिस्तान गवर्नमेंट ने ॿियनि सूबनि ॾिनो आहे, सिंध सूबे जे मुलाज़िमनि जे ग्रेड 1 खां 22 ताईं जो ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड, उहो असांजो पंहिंजो पैसो आहे, रिटायरमेंट ते असांखे ॾियो। ऐं जेके पेंशन होल्डर आहिनि उन्हनि जी तव्हां पेंशन 8% वधाई आहे। जंहिंखे सी रद्द कयो त उन्हनि जी जे असांखे DRA 30 त उन्हनि जी पेंशन बि 30% वधायो। इहे डिमांड्स पर सिंध गवर्नमेंट उहे त न मञा। पेंशन रिफॉर्म्स ते नोटिफिकेशन कढी सिंध जे लखे मुलाज़िमनि जो फ्यूचर तबाह कयो। उन्हनि जो सम्झूं था त इन नोटिफिकेशन सां मुआशी क़तल थियो, उनखे असां रद्द कयो ऐं हीउ प्रोटेस्ट जारी हो। 6 अक्टूबर ते बिलाल हाउस कराची जे 12 लखे मुलाज़िम गॾु। अॼु 27 तारीख़ जेका लॉकडाउन एंड पई थिए उनखे सिंध एम्प्लॉइज अलायंस लीडरशिप एक्सटेंड करे छॾियो। इहा लॉकडाउन, इहे ऑफिसूं, इदारा 6 अक्टूबर ताईं बंदि रहंदा ऐं 6 अक्टूबर ते कराची पहुचंदासीं। उहो धरनो गैर मुयना मुदत ताईं हूंदो, फर्दर फ़ैसिलो पोइ थींदो। अॼु खां सभई इदारा, ऑफिसूं 6 अक्टूबर ताईं बंदि रहंदियूं। जेसि ताईं मसला हल नथा थियनि तेसि ताईं मुलाज़िमनि जी जिदोजहद जारी रहे। अच्छा, बिलावल साहब पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त मूंखे इहा ख़बर न आहे त वज़ीर आला कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे, जॾहिं त मूं जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जा एहतिजाज ॾिठा आहिनि ऐं मां वज़ीर आला खे इहो तलक़ीन कयां थो त इहो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे। छा उनजे सिफारिश बैदि बि सिंध गवर्नमेंट मसइलो हल न पई करे? पार्टी जो चेयरमैन जेको इंटरनेशनल पॉलिसी ते हले थो, उन असांजो प्रोटेस्ट ॿुधो बि ॾिठो, हुन गवाही ॾिनी ऐं CM साहब खे ख़बर ई कोन्हे। हितां जा चैनल गुज़िरियल 2 महीननि खां सिंधी उर्दू मीडिया, हज़ारे लखे माण्हू रोडनि ते, औरतूं मर्द, एजेंसियुनि जी रिपोर्टूं, DIB जी रिपोर्ट, हींअर बि जिथे बीठो आहे DIB रिपोर्ट वई आहे। CM खे ख़बर ई कोन्हे, पोइ सूबो कीअं थोरा अहिड़ो नाज़ माण्हू, हिनखे त हटाइणु खपे। जंहिंखे इहा ख़बर कोन्हे, पार्टीअ चेयरमैन खे ख़बर आहे, हुनखे ख़बर ई कोन्हे। ग़लति हुन रिपोर्टिंग कई आहे पार्टी चेयरमैन सां। 4 नोटिफिकेशन, 4 ई मौजूदु आहिनि। तंहिंजे करे उसूलनि त पार्टी जे चेयरमैन जे हुकुम ते हुनखे फिलफोर असां सां राब्तो करणु खपे। सिंध गवर्नमेंट जी भली कमेटी जोड़े विहण लाइ तयारु। असांजा मसइला जेन्युइन आहिनि, डिमांड जेन्युइन आहिनि, इलीगल का बि असां डिमांड न कई। अहिड़ो को मसइलो न रखियो अथऊं जेको पंजाब सूबे में न हुजे, KPK में न हुजे, बलोचिस्तान में न हुजे, आज़ाद कश्मीर में न हुजे, गिलगित बल्तिस्तान में न हुजे। ऐं सिंध वारनि असां खां वॾो नख़रो करे डिमांड कई आहे, पोइ हिते हटंदासीं न। उहे शयूं घुरियूं अथऊं जेके अॻे ई असां खां उन्हनि सूबनि में अमल कनि। उहे शयूं घुरियूं अथऊं जेके वफ़ाक़ी हुकूमत ऑलरेडी ॾेई चुकी आहे। पेंशन रिफॉर्म्स कंहिं सूबे में सवाइ हिन सूबे में। अच्छा, सरकारी मुलाज़िमनि जे एहतिजाज बैदि सरकारी इदारा मुकमल तौर ते बंदि आहिनि, जे सबबि आम माण्हू खे सख़्तु मुश्किलात जो सामनो आहे। छा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि या उन्हनि जूं जेके यूनियनूं आहिनि, बजाए इदारा बंदि करण जे इहो एहतिजाज वज़ीर आला हाउस या बिलावल हाउस जे अॻियां हिकिड़ो वॾो प्रोटेस्ट नथा करे सघनि? ॾिसो, 30 जून ते इदारा बंदि, वेकेशन। 30 जून ते हज़ारे मुलाज़िम, मर्द, औरतूं कराची प्रेस क्लब गॾु थियासीं। मीडिया गवाह हुआ, जंग जो मैदान। ईअं पुलिस असां ते अटैक कयो अथनि। असां इंडिया मां आया हुआसीं, असां स्टेट जा माण्हू न हुआसीं। असां इदारा को कुझु न बंदि कयो। असां त कारियूं पटियूं ॿधियूं, इदारा पोइ भलनि पिया। इदारनि ते कारा झंडा चाढ़ियासीं। 2 महीना मुसलसल गवर्नमेंट ॿुधण लाइ ई तयारु न आहे। ॾिसो, कोविड जे ॾींहंनि में तव्हांजा इदारा केतिरा ॾींहं बंदि आहे, या ॿियनि ॾींहंनि में तव्हांजा इदारा बंदि था थियनि। आए दिन का न का कंहिं शख़्सियत जी मोकल आहे। सिविल सोसाइटी बजाए असांखे चवण जे, सिविल सोसाइटी खे सिंध गवर्नमेंट खे चवणु खपे, उन ते प्रेशर रखणु खपे त हिननि जे नुमाइंदनि सां वेही हिननि जा मसइला हल कयो त असांजा इदारा ऐं असांजा स्कूल खुलनि। असां अॼु बि पोइते हटण लाइ तयारु, मसइला हल थिया। तव्हां ॾिसो, 2 महीना तारीख़ खां पोइ बि नोटिस न हो। असां पुरअमन मुलाज़िम असां हथियार खणी रोड ते त न वियाऊं न वेंदासीं। बाक़ी मुलाज़िम यकीनन तारीख़ तव्हां ॾिसो त हुसैन ज़िंदाबाद, यज़ीद मुर्दाबाद। ऐं हमेशह फतेह मज़लूम ई थी आहे, हमेशह डिले थियो आहे, फतेह मज़लूम ई थी आहे इंशाअल्लाह। सिंध गवर्नमेंट पंहिंजे ज़िद ते अटल आहे, मुलाज़िम केसि ताईं एहतिजाजी सिलसिलो जेको आहे जारी रखंदा? मां त चयो जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे, साहु मुंहिंजो इलाज थिया, मूंसां ई लखे मुलाज़िम गॾु आहिनि।
सिंध गवर्नमेंट खे इहा ग़लति फहमी आहे त हीउ ठकाईंदासीं जॾहिं फ्यूचर तबाह हुआ पेंशन ख़तमु आहे फैमिली पेंशन वही हली रिटायरमेंट खां पोइ 60 साल खां पोइ कुझु मिलणो ई कोन्हे त पोइ कहिड़ो बाक़ी 4 अंब बचंदो जो सिंध गवर्नमेंट चए थी त भई असां एहतिजाज करे थकी पवंदा बाबा पोइ हिते हटणो ई कोन्हे कुझु बि थी सघे थो त अञा के ॻरा स्टेप बि खणंदासीं जेसि ताईं मसइला हल नथा थियनि जेसि ताईं लखे मुलाज़िम इन जोश ख़रोश सां तेसि ताईं हलंदासीं फतह थियणी आहे अॼु न त सुभाणे हुकूमत ख़्वार ख़राब थी पीपुल्स पार्टी गवर्नमेंट ख़्वार ख़राब थी पोइ मसइला हल करे बहितर न आहे तेज़ सां हल करे छॾे